हेलो डियर व्यूअर्स, IGtv जे प्लेटफॉर्म ते इमरान गोपांग जो अमा सभनी सजनन खे सलाम अर्ज़ आहे। अॼु जो मौज़ू आहे उजण कबीले जी मुख़्तसिर तारीख़। जेकॾहिं अवी असांजे चैनल ते नवां आहियो त बराए करम असांजे चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा, गॾोगॾु बेल आइकन खे बि प्रेस कंदा त जीअं वक्तन ब वक्तन असांजूं अहिड़ियूं मालूमाती वीडियो अमा सजनन ताईं पहुचंदियूं रहनि। त हलूं था बिना कंहिं देर जे पंहिंजे मौज़ू जे तरफ़। त पंहिंजो मौज़ू आहे उजण कबीले जी मुख़्तसिर तारीख़। तारीख़ जे मुस्तनिद किताबनि जे हवाले सां अर्ज़ कंदा हलूं त उज्जण कबीलो जोधपुर जे शाही घराणे सां ताल्लुक़ रखे थो। जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध फतह थे कई, उन वक़्तु जोधपुर रियासत जो हाकिम देहांत करे चुको हो, उन जो इंतकाल थी चुको हो। उन जा बि पुट हुआ जेके तख़्त नशीनी जे मामले ते हिक ॿिए सां तकरारी हुआ। पोइ उन्हनि शहज़ादनि मां हिकु शहज़ादे कामयाबी हासिल कई ऐं ॿियो शहज़ादो वञी मोहम्मद बिन कासिम सां बग़ावत जे तौर ते मिली वियो। मोहम्मद बिन कासिम उनखे सिंध जे अंदरि जागीर ॾेई करे नवाज़ियो। जागीर मिलण खां पोइ उहो शहज़ादो सॼी उमिरि सिंध जे अंदरि रही पियो। उन जो नालो हो मूड़ा सिंह। मूड़ा सिंह जा 7 पुट हुआ, जन मां 6 नंबर पुट या 6 नंबर पुट जो नालो हो उजण। चवनि था त उन उजण जे पुठियां संदस औलाद पंहिंजो पाण खे उजण सॾरायो। शेख सादिक अली अंसारी जे रिवायत जे मूजिबि उहो लिखे थो त उजण कबीलो जतन जो हिकु पाड़ो आहे। ॿी रिवायत जे मूजिबि अजीन नाले हिकु लश्कर हिंदुस्तान खां लॾे अची सिंध जे अंदरि आबाद थियो। उन अजीन लश्कर खे सिंध जे अंदरि उजण सॾियो वियो। टी रिवायत जे मूजिबि डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधी लुग़त जे अंदरि जतन जा 43 पाड़ा लिखिया आहिनि। उन्हनि 43 पाड़नि मां 41 नंबर पाड़ो उजणनि जो आहे। बहरहाल हिन ज़ात वारनि खे समन ऐं जतन जे कबीलनि में शामिल कयो वञे थो ऐं उजण ज़ात वारा रहीम यार खान ऐं बहावलपुर जे अंदरि पंहिंजो पाण खे कुरैशी सॾराइनि था। हिकु रिवायत जे मूजिबि मूड़ा सिंह पंहिंजे पुट उजण खे पंहिंजी तमाम माल ऐं मिल्कियत जो मुहाफ़िज़ मुक़रर कयो हो। संदसि देहांत खां पोइ उजण जे भाइरनि सॼी मिल्कियत उन खां खसे वरिती ऐं उजण खे मूड़ी बि हथ न आई। इन ही तारीख़ी पस मंज़र खे हिकु शाइर पंहिंजे शाइराना अंदाज़ जे अंदरि हीअं मंज़ूम कयो आहे: उजण थियो अणॼाण भुई न रहियसि हथ में, भुई यानी ज़मीन। उजण ज़ात वारा ख़ैरपुर, नौशरो फेरोज़ ऐं सखर ज़िलनि जे अंदरि रहनि था। हिननि खे पंहिंजा ॻोठ बि आहिनि ऐं ज़मीनूं बि आहिनि। हिननि जी अक्सरियत हारपे सां ताल्लुक़ रखे थी ऐं हिन खे शरीफ़ ज़ातुनि में शुमार कयो वञे थो। हिननि जा अक्सर बेशतर लॻभॻि 11 खां 12 पाड़ा आहिनि। उम्मीद कयूं था त अॼु ही वीडियो अवां सभिनी खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त ज़रूरु हिन खे शेयर कंदा। जेकॾहिं अव्हांजी ज़ात उजण नाहे ऐं चाहियो था त अव्हांजी ज़ात ते बि अहिड़ी मालूमाती वीडियो तयारु कई वञे त कमेंट सेक्शन में पंहिंजी ज़ात जो नालो लिखंदा त जीअं अव्हांजी ज़ात ते बि अहिड़ी मालूमाती वीडियो तयारु करे अवां सभिनीनि ताईं पहुचाई वञे। हिन वक़्तु घुरूं था इजाज़त। अल्लाह वाही।